ही जेका सिंधी अदबी संगत ही प्रोग्राम जेको करायो आहे कॉन्फ्रेंस जंहिंजो मौज़ू ई हुआ औरत अदब ऐं समाज। मां सम्झां थी इनखे सॼो जहिड़ो की औरत खे कंक्लूड करे आया आहिनि, औरत खे सॼो जेको आहे सो सहेड़े समेटे आया आहिनि औरत जे इशूज़ खे, औरत जे तख़लीक़ खे ऐं औरत जे समाजी किरदार खे, औरत जूं जेके मसइला आहिनि उन्हनि जा जेके इशूज़ आहिनि ऐं इहे जेतिरनि कंपोनेंट्स में विरायल हुयो उन हवाले सां काफ़ी कुझु शयूं कवर थी वियूं। पर मसइलो इहो आहे त इहे डिस्कोर्स त ज़माननि खां हलनि पिया, कानून साज़ी बि थिए पई, बिल बि वञनि पिया, बिल पास बि थियनि पिया, नवां नवां एक्ट बि ठहनि पिया ऐं एक्ट जेके आहिनि से कानून जो हिसो बि बणिजनि पिया। पर औरत जो जेका ज़िंदगी आहे, औरत जो जेको किरदारु आहे ऐं औरत सां जेके ज़ुल्म आहिनि, अज़ियतूं आहिनि, जेको उन्हनि सां तशदुद आहे, उन में का कमी नज़र कोन थी अचे। अगरि असां अंग अखर ॾिसूं त उहो ई हींअर ह्यूमन राइट्स कमीशन जेको अंग अखर ज़ाहिर कया आहिनि 2025 में तक़रीबन 475 जे लॻभॻि मायूं औरतूं जेके आहिनि से कारोकारी में मारियूं वयूं आहिनि। ईअं सिंध में रोज़ानो न्यूज़पेपर ॾिसूं था, रोज़ानो अख़बार ॾिसूं था त हिकु या कॾहिं ॿ औरत उन्हनि जा लाश असांखे मिलनि था। एतिरो लिखियो वियो आहे, एतिरा कालम अख़बारूं कारियूं थी वियूं आहिनि, तख़लीक़ी अदब में एतिरो एहतजाज कयो वियो आहे, एतिरो उन ते आवाज़ु उथारियो वियो आहे। गलियुनि में प्रेस क्लब ताईं, प्रेस क्लब ते साणा थी पिया आहियूं औरतूं एहतजाज कंदे। आख़िर कहिड़ा सबब आहिनि? हीउ ढांचो कॾहिं बदिलजंदो जेको असांजो जागीरदारनि समाज आहे या जागीरदारी कमोडिटी जेको औरत खे बणाई वई आहे, औरत खे बणायो वियो आहे, त उहो कमोडिटीअ में इंसानु कॾहिं थींदी? ज़र ज़मीन इन ते त ज़ाहिर गैरत ईंदी आहे ऐं इहे मफ़रूज़ा असांजे समाज मां कॾहिं तब्दील थींदा। ज़र ज़मीन सम्झ में अचे थी, पर उन में ज़र ज़मीन सम्झ में अचे थी, पर ज़न खे मिलाइणु मतिलबु की इंसान खे शयुनि सां मिल्कियतुनि सां मिलाइणु, इहो ज़ुल्म न आहे, इहो हिकिड़ो अलमियो आहे। इहो असांजो अलमियो औरत जो न आहे, समाज जो अलमियो आहे, मर्द जो अलमियो आहे, हिकु धरतीअ जो अलमियो आहे, असांजे सिंध जो अलमियो आहे। ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे ख़तमु करण लाइ सिर्फ़ु औरत जी जदोजहद मतिलबु नाकाफ़ी आहे। हिन में असांजो भाउ, असांजो पीउ, असांजो मुड़ुसु, असांजा दोस्त सभई तरक़ी पसंदि ऐं साझावन जेके असांजा मर्द साथी आहिनि असां सां गॾु बीहंदा, कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदे, क़दम ब क़दम बीहंदा, तॾहिं ई असां इहे जेके ठहियल कानून आहिनि इहे बाक़ाइदा इम्प्लीमेंट करे सघंदासीं। ऐं जेको क़तलु करे थो, मां चवां थी जेको क़तलु करे थो उन ते 302 लॻणु खपे, उनखे फांसी अचणु खपे, उनखे उमिरि क़ैद मिलणु खपे। पोइ उन में फ्लैक्सिबिलिटी जेका असांजे कानून जी आहे त पोइ साइकोलॉजिकल इशू हुआ, पोइ इमोशनल इशू आहे, पोइ हीउ हुयो, पोइ हू हो, ऐं उन में उहो क़ातिल वरी साॻो दंदनातो वरी ॻोठ में फिरे पियो। बिल्कुलु ईअं आहे। हींअर जेको औरत खे पुठिते ढिकियो वञे थो, उनजे किरदार खे पैसे बणायो वियो आहे, इन सां उनजे अंदरि में हिकिड़ी जेका कर्ब आहे, जेको हिकिड़ो एहतजाज आहे, उहो जनमु वठी रहियो आहे। हीअं तव्हां ॾिठो जॾहिं असां ॿ गॾु थियासीं त मां ईअं नथी चवां त बराबरी जे बुनियाद ते औरतूं मौजूदु हुयूं, पर हिकु वॾो अंग औरतुनि जो मौजूदु हुयो। हितां सम्झो पिया उहो केतिरो न ख़तरनाक धरणो हुयो, पर असांजी कुंड कुड़छ मां औरत ख़ौफ़ हूंदे, डपु हूंदे, ख़तरा हूंदे, पर तव्हां ॾिठो त वकील हुजे, डॉक्टर हुजे, राइटर हुजे, पॉलिटिकल एक्टिविस्ट हुजे, NGO जी कमु कंदड़ हुजे, पर हर औरत उते मौजूदु। त इहे सभई हर पॉलिटिकल पार्टी में औरतुनि जी विंग मौजूदु आहे। अदबी संगत में हीअ ॾिसो नयूं शाखूं औरतुनि जूं माना खुली रहियूं आहिनि। जॾहिं औरत क़तलु थिए थी त तव्हां ॾिसो त सभई औरतूं हिकिड़ो माना पंहिंजो इज़हार कनि थियूं, के बयान जे सूरत में, के कालम जे सूरत में, के पंहिंजे तख़लीक़ जे सूरत में, के नज़म जे सूरत में, त के माना उनजी मदद कनि थियूं कानूनी हवाले सां, पुलिस सां राब्ते में आहिनि या सम्झो वकील करे ॾियनि थियूं, उन्हनि खे एडवोकेसी कनि थियूं। त हिकिड़ी मूं मौजूदु आहे ऐं मां पुरमेद आहियां त अॻियां हली औरत ज़रूरु हिकिड़ी तहरीक जो माना रुख वठंदी, हिकु तहरीक जी शिकिल वठंदी ऐं पंहिंजा मुतालबा जेके असां सां ज़ुल्म या जेके इस्तसाल आहिनि उन्हनि खे माना उन्हनि जो को न को हल ज़रूरु